अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आयो त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर रहंदो पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु भेरो ॿीहर शेरदिल जो चाचो शेरदिल खे सम्झाईंदो ऐं शेरदिल खे इहो चवंदो त तूं वॾेरनि सां खेसि छॾे ॾे ऐं त असां सुकून में रहंदासीं। जेकॾहिं वॾेरनि सां तो अञा बि फिटायो त हू असांजी जान जा दुश्मन थी वेंदा। ऐं शेरदिल वरी बि माना साॻी ॻाल्हि कंदो दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो शेरदिल साॻी ॻाल्हि कंदो त वॾेरो जेको थी वियो ज़ालिम वॾेरो, त उहो मुंहिंजो न पर सॼी दुनिया जो दुश्मन आहे। उनखे को बि माण्हू गैरतमंद जेको आहे त माफ़ु नथो करे सघे ऐं मां कंहिं बि ज़ालिम वॾेरे खे माफ़ु नथो करे सघां। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त बालाज खान जेको आहे त वरियल खान ऐं रावल जे ख़िलाफ़ु जेको आहे त हुकुम जारी कंदो त उन्हनि खे माना जेको माना मॻी आहे त उनजी मॻी ख़तमु कई वञे। ऐं मंठार हुनखे चवंदो त मां जेको शुरूआति जेका त शेरदिल खां कंदुसि ऐं शेरदिल ऐं जेको आहे त बालाज खान जे वाठनि जो टक्कर थींदो दोस्तों। तव्हांखे तमामु जल्द ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों हिकु धमाकेदार एपिसोड जेके पापनगर जा हलाया वेंदा दोस्तों। जॾहिं बि मंठार शेरदिल जे साम्हूं ईंदो त दोस्तों त हू पाण खे हार ई महसूसु कराईंदो, छो त शेरदिल जे सीने में शींहं जी दिलि आहे दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट जी वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।